पकवान ॾींहुं। दाल पकवान खाओ, खारायो, विरायो, प्रसाद सम्झो, प्रसाद करे खारायो, दोस्तनि खे खारायो। हीअ असांजो सिंधी उत्सव आहे जंहिंमें सोशल गैदरिंग जी बि ज़रूरत न पवंदी। दाल पकवान ठाहींदासीं, कॉम्पिटिशन रखंदासीं, दाल पकवान जा फ़ोटनि जो कॉम्पिटिशन रखंदासीं, दाल पकवान जो वीडियो कॉम्पिटिशन रखंदासीं, ॻाईंदासीं, वॼाईंदासीं ऐं हिक ॿिए खे संदेश पहुचाईंदासीं। दाल पकवान जो जेको आहे, असां अॼु खां वठी करे 11 अप्रैल छो न हैप्पी बर्थडे मल्हायूं, केक कटियूं, केक कटण जे बदिरां दाल पकवान जो प्रसाद कयूं। अचो दोस्तो, पाण दाल पकवान ॾींहुं उजवयूं। आदिपुर में, गांधीधाम में, दुनिया में। मूंखे हांगकांग खां फ़ोन आयो आहे, मूंखे दुबई खां बि फ़ोन आयो त उते बि कुझु संस्थाऊं जेकियूं आहिनि उहे ई 11 तारीख़ दाल पकवान ॾींहुं मल्हाईंदा। ऐं ॿियो मज़े जी ॻाल्हि आहे, मूंखे यूपी मां बि हिकिड़ो मैसेज आयो आहे, असांजे ग्रुप में आहे, त उन में बि इन लिखियो आहे त असां दाल पकवान ॾींहुं 11 तारीख़ संडे ॾींहुं मल्हाईंदासीं ऐं सभु ॼणा गॾिजी करे दाल पकवान चवंदासीं, जय जवान जय किसान, सिंधी खाए दाल पकवान, सिंधी खाए दाल पकवान, जय 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 लीला।